اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم السلام علیکم ناظرین کرام امید خیريت سان ھوندا اج اوهان جي خدمت ۾ سیرت جي هڪڙي نئين پهلو نبي کريم صلى الله عليه وسلم جو پنهنجي گهر وارن سان خوش طبعي ڪرڻ ۽ انهن جي خوشي جو لحاظ رکڻ جي عنوان سان تان جي خدمت ۾ حاضر ٿيا آهيون. نبي کريم صلى الله عليه وسلم نهايت مهربان ऐं शफ़ीक इंसान हुया. पाण बेहद मुहबत करण वारा ऐं मुहबत जो लिहाज़ रखण वारा. पाण सगोरा पंहिंजे घर वारनि सां जिथे मुहबत ऐं प्यार कंदा हुआ उते अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन सां ख़ुशि तबई बि कंदा हुआ ऐं उनखे ख़ुशि रखण जी बि कोशिशि कंदा हुआ. इन हवाले सां सीरत में दिलचस्प वाक़ियात अचनि था. मसलन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एक दफ़े के जंग खां मोटिया थे. सहाबा किराम खे पाण फरमायो त तव्हां सभु अॻिते निकिरी वञो. जॾहिं सहाबा किराम सभु अॻिते निकिरी विया त पाण सगोरनि अम्मा आशा खे फरमायो, आशा अच त डोड़ था भॼूं. अम्मा आशा ॿुधाए थी त उन वक़्तु मां नौजवान हुयसि, एतिरो वज़न मुंहिंजो न हो. पाण सगोरनि सां जॾहिं मूं डोड़ कई त मां पाण सगोरनि खां अॻिते निकिरी वियुमि. अहिड़े नमूने सां हिकु दफ़ो ॿियो को मौक़ो हो जो पाण सगोरनि वरी अम्मा आशा खे चयो, आशा अच त डोड़ था भॼूं. नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वरी अम्मा आशा सां ईअं ई डोड़ भॻी ऐं अम्मा आशा ॿुधाए थी त इहो 2-3 सालनि जो पोइ वाक़ियो हो. मुंहिंजो जिस्म कुझु ॻोरो थी वियो, उमिरि बि वधी वई त उन भेरे पाण सगोरा मूंखां डोड़ में अॻिते निकिरी विया ऐं पाण फरमायो त ही उनजो बदिलो आहे. ऐं अहिड़े नमूने सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे घर वारनि सां ख़ुशीअ जो इज़हार कंदा हुआ. अहिड़ो को बि मौक़ो ईंदो हो जंहिंमें पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सम्झंदा हुआ त बीबी सगोरी ख़ुशि थींदी ऐं उनजे मिज़ाज में ख़ुशी ईंदी त पाण सगोरा उन में का झझक महसूस न कंदा. मसलन हबशनि जो मशहूरु वाक़ियो जेके पंहिंजा करतब ॾेखारनि पिया मस्जिद में, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईअं ई अम्मा आशा खे सॾु करे चयो, आशा हे हबशनि जा करतब तूं ॾिसणु चाहींदीअ? अम्मा आशा चयो, या रसूल अल्लाह जी. पाण सगोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा आशा खे पंहिंजे कुल्हे ते खयो ऐं अम्मा आशा ॿुधाए थी त पाण सगोरनि जो चहिरो ऐं मुंहिंजो चहिरो पाण में ई मिलनि पिया ऐं मां देरि ताईं उन्हनि जा करतब ॾिसंदी रहियमि. पाण सगोरा मूंखां पुछनि पिया त आशा बसि? मां चवां पई साईं अञा बीहो ऐं जेसीं ताईं मूं पाण बसि न कई तेसि ताईं पाण सगोरा बीठा ई रहिया. दोस्तो अज़ीज़ो, इन्हनि वाक़ियात मां असांखे मालूम थो थिए त मुड़ुस ऐं घरवारी जो पाण में कहिड़ो तालुक़ु हुजणु खपे, पंहिंजे ख़ुशियुनि जो कीअं लिहाज़ रखिजे. सो असां खे बि खपे त असां बि पंहिंजे घर वारनि सां अहिड़ो ई रवैयो हलूं ऐं उनखे ख़ुशि रखण जी कोशिशि कयूं. उमेद आहे त तव्हांखे इहा वीडियो पसंदि आई हूंदी. इंशाअल्लाह ईंदड़ हफ़्ते तव्हांजी ख़िदमत में नई वीडियो सां हाज़िर थींदासीं.